नाज़रीन, कंबर में कोरोना वायरस जा 19 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे तुफ़ैल चांडियो। जी तुफ़ैल, तफ़सीलन खां आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, ज़िले कंबर सदात कोट में ॾींहों ॾींहुं कोरोना वायरस के केसनि में वाध थींदी वञे थी पई ऐं 19 केस जेके आहिनि उहे अॼोके ॾींहंनि में पॉज़िटिव आया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इहे जेके 19 केस आहिनि उहे नसीराबाद शहर मां जेके आहिनि उहे 13 केस पॉज़िटिव आया आहिनि ऐं मीरो खान जेको आहे शहर मां 6 केस पॉज़िटिव आया आहिनि। समूरा जेके मरीज़ पॉज़िटिव आयल आहिनि इहे जेके आहिनि उहे सरसो डिपार्टमेंट सां तालुक़ु रखंदड़ आहिनि, जिन जूं टेस्टूं वरितियूं वयूं, जिन मां जेके 19 पेशेंट जेके आहिनि उहे पॉज़िटिव आया। जंहिंखां पोइ मजमूई जेको अंग आहे पूरे ज़िले जे अंदरि उहो 293 ताईं जेके आहिनि कोरोना पॉज़िटिव जो अंग पहुची चुको आहे ऐं DHO जे तरफ़ां तमामु घणी घटिती जो इज़हार कयो वियो आहे त जेकॾहिं SOPs ते अमल दरामद न थियो त ॾींहों ॾींहुं जेका आहे उहो कोरोना जे केसनि में वाध थी सघे थी। जी तुफ़ैल, अव्हांजी महिरबानी।